अगर कहीं दिल आज़ारी है मुखा काफ़ी दोस्त चवंदा मौलवी हबीब अगर तव्हांजो मुंहिंजो जेके छोकिरियूं मूंसां वीडियो शूट कनि थियूं उन्हनि जो मूंसां वीडियो ठाहिण तव्हांखे पसंदि न आहे त अॼु खां पोइ मुंहिंजो कंहिं बि छोकिरी सां को वीडियो न ईंदो। अगर कहीं दिल आज़ारी है तो मैं माज़रत कयां तो। बाक़ी अॼु खां पोइ मुंहिंजे प्लेटफॉर्म जो मुंहिंजो पंहिंजो ऑफिशियल पेज मौलवी हबीब सिंधी फनी पेज जहाँ मौलवी हबीब सुमरो जो टिकटॉक जो पेज आणींदो इंशाल्लाह कहीं भी छोकरी जो वीडियो न ईंदो। छो जे करे मां दोस्तन के इहो ई चवंदुसि जेके दोस्त मूंसां मोहब्बत कनि था मूंसां ईअं मोहब्बत बरक़रार रखनि मूंसां नफ़रत न कनि। मां हिकु तव्हांजो सिंधी भाउ आहियां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। काफ़ी नफ़रत फैलाइण वारो मां को फाश फैलाइण वारो न आहियां। सो अगरि वरी बि तव्हांखे मुंहुं मां तकलीफ़ आई आहे त हबीब छोकिरे सां वीडियो न ठाहे त मां न ठाहींदुसि। बाक़ी हज़ारे मुंहिंजा लखे परस्तार आहिनि। अगरि मूंसां को ठाहे पंहिंजे अकाउंट ते रखे थो त वो भली रखी सघे थो। बाक़ी अॼु खां पोइ मां पंहिंजे पेज ते पंहिंजे अकाउंट ते कंहिं बि छोकिरी सां को बि वीडियो न रखंदुमि। छो जे करे मुंहिंजे सिंधियुनि खे तकलीफ़ आहे। मुंहिंजे सिंधियुनि खे तकलीफ़ अचे थी त हबीब अहिड़ा वीडियो छो थो ठाहे। त अॼु खां पोइ इंशाल्लाह मुंहिंजे पेज ते कंहिं छोकिरी सां वीडियो न ईंदो। बाक़ी जिन दोस्तनि जी दिल